Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पंजाब असेंबली में अपोजिशन लीडर हमदा शहबाज सां मुलाकात। यूसुफ रज़ा गिलानी के सेनेट चेयरमैन बणाइण ऐं पंजाब में इन हाउस तब्दीली समेत ॿियनि सियासी मामलनि ते ॻाल्हियूं। यूसुफ रज़ा गिलानी, कमर ज़मान कायरा ऐं ॿिया अॻवान बि मुलाकात में मौजूद। बिलावल जे मांझांदे जो मेन्यू बि साम्हूं अची वियो। मॉडर्न टाउन में बिलावल लाइ मटन बिरयानी, सजी बारबेक्यू, दाल गोश्त, भिंडी ऐं ॿिया लज़ीज़ खाधा तयार। वज़ीर आज़म इमरान खान ऐं PTI हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ नवाज़ लीग जो अहम इजलास। मरियम नवाज़ जी सदारत हेठि इजलास में नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ ऐं इसहाक डार वीडियो लिंक ज़रिए शरीक। इजलास में शाहिद खाकान अब्बासी, मरियम औरंगज़ेब, अयाज़ सादिक, खुरम दस्तगीर ऐं ॿिया अॻवान शरीक। अयाज़ सादिक चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं हमदा शहबाज विच में मुलाक़ात जा सुठा नतीजा निकिरंदा। काल्ह इमरान खान क़ौमी असेंबली में हिकु शागिर्द हो जेको फर्स्ट अची वियो। मुल्क में तब्दीलीअ जी शुरूआति थी चुकी आहे जेका हाणे न रुकजंदी। सेनेट चूंडुनि में मेंबर्स जूं मंडियूं लॻियूं। PDM मुल्क मां अख़लाक़ियात जो ख़ात्मो करण लाइ मैदान ते लथल आहे। मुख़ालिफ़ धुर पार्लियामेंट हाउस खे ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो पर इमरान खान खेनि शिकस्त ॾिनी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त PDM जी तहरीक नाकाम थी चुकी। बिलावल ऐं मरियम नवाज़ पंहिंजनि वॾड़नि जी करप्शन बचाइण लाइ मैदान ते लथल आहिनि। उबावड़ो में मुख्तियार कार ऑफिस साम्हूं स्टाम्प वेंडर जी ऑफिस में धमाको। ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। धमाके बाद शहरनि में भाॼ पइजी वई। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। बम डिस्पोजल स्क्वाड वाक़े वारे हंध जो मुआइनो कयो। SSP घोटकी उमर तुफ़ैल चयो आहे त स्टाम्प वेंडर जी टेबल हेठां दॿे में पयल बारूदी मवाद फाटण सबबि धमाको थियो। वाक़े वक़्तु मासूम ॿार रांदि खेॾी रहिया हुआ जेके ज़ख़्मी थिया। शुरूआती जांच में वाक़ियो दहशतगर्दी या तक़रीबकारी नथो लॻे। सेनेट चूंडुनि में हिकु वोट जे बदिले में 8 करोड़ रुपयनि जी आछ जी दावा। इलेक्शन कमीशन PTI MPA अब्दुल सलाम आफरीदी खां सबूत घुरी वरिता। अब्दुल सलाम आफरीदी चयो आहे त चैट रिकॉर्ड इलेक्शन कमीशन में पेश कंदुसि। मामले जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। रोहड़ी ऐं पनो आकिल जे विच में कराची एक्सप्रेस हादसे जो शिकार। हिकु औरत फौत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 40 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया। रेस्क्यू ऑपरेशन मुकमल करण जी दावा। सांगी वटि हादसे जो शिकार थियल ट्रेन जूं बोगियूं खणण जो कम बि जारी। खाईअ में किरी पियल 5 बोगियूं बाद में खई वेंदियूं। डाउन ट्रैक जी मरम्मत बाद सिंगल ट्रैक खोलियो वियो। कराची वेंदड़ 7 ऐं लाहौर पहुचंदड़ 8 ट्रेन्स देर जो शिकार। रेलवेज़ इख़्तियारियुनि जो चवणु आहे त मुतासिर ट्रैक कुझु कलाकनि अंदरि ठीकु थी वेंदो। रेलवेज़ वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती पारां ट्रेन हादसे में फ़ौत थियल कराची वासिन औरत उज़मा जे वारिसनि खे 10 लख रुपया इमदाद ॾियण जो ऐलान। ज़ख़्मियुनि खे 1 खां 5 लख रुपयनि ताईं माली इमदाद मिलंदी। आज़म सवाती चयो आहे त ट्रेन हादसे जी शुरूआती जांच रिपोर्ट 4 खां 5 ॾींहंनि अंदरि मिली वेंदी। ड्राइवर ग़फ़लत जो ज़िम्मेवार साबित थियो त सख़्त कार्रवाई थींदी।
सिंध जा टमाटा ₹2 ऐं ईरानी टमाटनि जो फ़ी किलो 50 रुपयनि में विकिरो थियो। छा इहा सिंध जे आबादकारनि सां दुश्मनी न आहे? सिंध सरकार वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध दुश्मन ऐं हारी दुश्मन करार ॾेई छॾियो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त नाकाम ज़रई पॉलिसीअ सबबि आबादकार ऐं हारी कंगाल थी विया, पर वफ़ाक़ी हुकूमत आबादकारनि जी सहायता न कई। इस्माइल राहू चयो त कणिक जो इमदादी अघु घटाइण बैदि बसरनि जी एक्सपोर्ट ते पाबंदी लॻाइण सां आबादकारनि खे नुक़सानु पहुतो। जेकॾहिं हुकूमत जी इहा होड़ बरक़रार रही त आबादकार कणिक पोखणु बंदि करे छॾींदा। गढ़ी यासीन में जुनूनी शख़्स जो पंहिंजी ज़ाल ऐं भाउ ते छुरियुनि सां हमिलो, नौजवान मारिजी वियो, जवाबदार जी ज़ाल ज़ख़्मी। पुलिस मूजिबि जवाबदार नज़ीर लोलाई पंहिंजे भाउ ख़ालिद ऐं ज़ाल फ़ातिमा ते छुरियुनि सां वार कया। ज़ख़्मियुनि खे लाड़कानो जी चांडका इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ख़ालिद लोलाई दम ॾेई छॾियो। ज़ख़्मी औरत ॻणतीअ जोगी हालत में कराची रेफर। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो घरू अणबड़त तां पेश आयो। वाक़िए बैदि जवाबदार फ़रार थी वियो। जेकबाबाद भरिसां जवाबदार कारह इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे क़तलु करे छॾियो। ॻोठ अली मुराद चांडियो में जवाबदार सुहेल चांडियो पंहिंजी ज़ाल बख़्तियार चांडियो ते पिस्तल जा फायर करे फ़रार। पुलिस मक़तूला नारी जो लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। भिटशा वेझो अणॼातल जवाबदारनि ट्रैक्टर ड्राइवर खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तलु करे छॾियो। पीर महला वासी 35 सालनि जो अली गोहर मक्सी ट्रैक्टर ट्रॉली ते माइनर मां बारी खणण लाइ निकितो त क़तलु थी वियो। पुलिस जो चवणु आहे त लॻे थो त वाक़ियो बिरादरी तकरार तां पेश आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। सखर में घरू अणबड़त तां जवाबदार पंहिंजी ज़ाल खे गोली हणी छॾी। ज़ख़्मी नारी सवेरा महर लेडी हेल्थ वर्कर आहे। वाक़िए बैदि जवाबदार असगर फ़रार। ज़ख़्मी नारी इस्पताल मुंतक़िल। सिंध में औरतुनि ऐं ॿारनि सां जिनसी ज़्यादतीअ जे वाक़िअनि में ग़ैर मामूली इज़ाफ़ो। खैरपुर में जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणियल नींगरीअ जी हालत बदस्तूर ख़राब। पुलिस हथां गिरफ़्तार जवाबदार नवाब लोडरो ॾोह जो एतराफ़ करे वरितो। पनवाकिल में बदफ़ैलीअ बैदि बेदर्दीअ सां क़तलु कयल नींगर जे वाक़िए बैदि शहरनि में ताव पखड़ियल। पुलिस जी शक जे बुनियाद ते गिरफ़्तार 4 ॼणनि खां पुछा ॻाछा जारी। कुंडी में 9 महीना अॻु जिनसी ज़्यादतीअ बैदि बेदर्दीअ सां क़तलु कयल हिंदू नारी जनता माली जा वारिस बि इंसाफ़ जा मुंतज़िर। वारिसनि ऐं माली बिरादरी जी एहतिजाजी रैली। अहमदपुर में बदफ़ैलीअ जो निशानो बणियल नींगर इंसाफ़ जे ओसीअड़े में वेठल। पुलिस मथां गिरफ़्तार जवाबदार खे बचाइण जी कोशिश जा इल्ज़ाम। दादू में ज़्यादतीअ जो निशानो बणियल 13 सालनि जी नींगरीअ जे वारिसनि जो इंसाफ़ लाइ एहतिजाज। सुभाणे रिथियल औरत आज़ादी मार्च लाइ तयारियूं मुकमल। औरतुनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां हैदराबाद ऐं सखर में रैलीज़ कढियूं वेंदियूं। कराची आर्ट्स काउंसिल में औरत कॉन्फ्रेंस ॿिए ॾींहुं बि जारी। कॉन्फ्रेंस में शीमा किरमाणी, ज़ोहरा ख़ान, सभागी भील ऐं ॿियनि वीचार वंडिया। वो जोगी जान जबल जे पास जोगी जान जबल जे पास जिया में तू लाए अन्य समझाएगा जिया में तू लाए अन्य समझाएगा वो जोगी जान जबल जे दिल के माजन के बारण लाए मकामी नौजवानन के मरलो सुरलो नादन पीला मरलो सुरलो नादन पीला मरलो सुरलो नादन पील दर दर पियनु बजाए अना समझाएगा दर दर पियनु बजाए अना समझाएगा।
मांझन में गैस की सहूलत न मिलण खिलाफ जिदोजहद कमेटी जो यकतारे चपड़ी थे कलाम गाए अनोखो एहतजाज। रैली में SUP JUI जसकम नून लीग अगवान से बदल जिदोजहद कमेटी लाखा शहर में एहतजाजी रैली कढ़ी मैन चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप कायम करे वरती। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में वाक़ई भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।